वालेकुम सलाम। मेरा कुछ शाम जो खैरा खैर खैर जो खैरा खैर तो ये बोला जी बड़ा सादे यार जो का होता खैरा दिखाई आया दे माखे याद पे यार बैठो मथे और क्या हां खैरा दिखाई आया दे खाई भी आयो खाई आयो वहां खैरा दे कते ये बाहर निकल देगी हुई है भाई उन भाषा दिसता नहीं ना बुधा तो आगे सवेर दा बुधाया मां मुखे तो सब मोटी बना तो घर हटो भी कोने मांगो हटो पाण वठ भी हां सही गल है एक टाइम खाओ दार बेटे में गावा हर हले जी हाले नी निकर बाहर ईमानदार में ठो करे आयो बाकाए दे ये कला को यार निकर तू याद आए ना तरी तो जाए सवार करे मानु चो तो आने मतलब पाण ता खाया और हला पे आवदा कोण पे ना ना माल आ दिल जाए हां दिल जाए ये रोड ना हो जाए बाहर बाहर वन से देगी पई थी जा देगी हो जाए तो खरा हां खरा ओ हरियो तो हो जा यार ना वांदो थियो यार जट तो चेल सिद्धी के मासा भी काथे ने यार काथे ने देगी हो जाए देगी जाते देगी हो जरूरत है हां यार हे हम देगी उन्हें भी चाहे बाजा देगी हो नहीं वो होती खैरात जो सब मरो ता भुखते अरे खाई ने या नले खाली लसी वे थावे धोई या नले शा थियो हे धीए देख तो खाली पिया ये भी खाली पिया अंदर सा अब जल्दी कर उसका जल्दी करवा वेड़े जाए करे थाई तो मां समझा वो फरासी बरासी वेड़े शरी तो बस आने ते यही करे गुजारो करो पड़ो हां प्रोग्राम करो को थियो सब देवी खाली धोई रखी तो बा खैरा तो सवेरे थी बतायो ना करो गया ले अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बहुत खुश खैर सब खाली कर होया हां सब खाली है देगा हां खाली ना भरे लोंदी हां सही सही हां ना जैसे सुबह जो सवेरे बतायो हमरा फिर वो हाल हाल पोकंदा दे क्यों दा पेरो कुछ पेट जो थी वने न न लाजमी थींदो चाय में घुराई दा पिया पीस के चाय हो चलो सही चाय पी भी मानी जरे का पेट भरे सही मानी हां मानी दा ने ये मजदूरन सा कादू खाई आसे घर आई और वो हमरा चे पे वाके विदा चे सवेर कम लेवा पे कदो को लेवा पे आने खाई आउंदा बराल जेको अथवा बच्चो सतो बस आने मेरी मेहरबानी कम तो सवेर आने लाजमी आने 6-7 बजे दुकान खोलिंदा से ना को ग्राहक आते तो के छा कर दिए 6-7 बजे शुरू हो हां 6-7 को बस पोए ठुल सजो टुटो हुंदो सजो ठुल खाई सजो देई खाली अब हाने गाल बुझो सही है मां समझा दो सवेर ता खोलियो सवेर कम हलियो बराल हाने बचल सचल जेको भी गिरो आए असा के लियो बच्चे गिरे गालाए चाहतो दा थोड़ो समझाए तो सही ना बाबा अल्लाह जे नाले ते ता जेको भी खैर कढियो आवरी खैर में जेको खैर बचो तो वत दियो असा के गिरो खाऊ यार मरियो मैं पकते जेको आए नाले ते जेको खैर कढियो आ मन खैरात जेको कई असे देगी जेके चाड़ियो असे हां हां वो आलो ना हां ता वो हमरा बुधायो माके तो सुबह को वटी खैरात हाले थी मां भी भैदो मां दुर्गी मां जी दसो दे बराल हाने अति गिरो बचन त खणी आवा वो ताने 6 महीना तू लेट करे आवा जे टाइम में दुकान खोलियो असे तो उस्ताद हमें तो खुदा 15 देगी लाराई असे 6 महीना आगे में दुकान खोलियो वा देगी लाराई हुआ तो 1000 गाला जे अरे हमरा चयो हाने खैराता हाने अता हाने ताने लाजमी है दुकान पकवान जो जेको से देगी देगी भी दींदा टेंट भी दींदा पकवान जो कम भी कंदा ग्राहक इंदो तो ने के पचाए दींदा सी वो खणी वेंदो ना खैरात नहीं न बाबा खैरात कहे तो के जेवा हमरा चयो ना बाहर जो खैरात ले देगी दे दो तो बड़ा खैरात मां जाते देगी से उते खैरात ता किराए ते लेंदा हो किराए ते भी हलाइंदा हूं पचाए भी दींदा हूं मना पकवान जो कम भी कंदा न न न ओ खैरात दसे यार बस मां बाके उन्हें चयो ये देगी दसे होते बस तो के दुकान दसे होई दुकान गाल न कही मना थोड़ा सा वने बस देगी मैं होते देगी नजर इंदा बस खैरात होते यार बस हुलती वई ता मना समझी डेकोरेशन सामान बनाए थे हां अल्लाह खैर करे तो खा दिया मानी हां मां खा दिया तो पूछ सके बा निशान दे मत हम दे दो और पट्टी जे वास्कोटी दिसे से टॉल दिसे से कॉटन जा कपड़ा वरी मते तो खैरा तेरी मानी गोली तो चावर भिलाए वठ तो पीछो छो चावर भिलाए वठ अरे हे थी देगी पचाए तो हमरा मां भले मारी होने दे हे यार ना यार ना हाने ना पचाए तो बस टाइम ते पुगवा अस्सलाम वालेकुम साईं ओ साईं आपा हाय हाय बस में आया
साईं हिम्मत कर बा हमारे ख्याल कर दे ए मोरे मां भुली हो मसला में सही साल आहे खुश आयो खैर खैर बारी वियो बाय करे पानी जो ढुक भी देस तव्हां पाण पचायो हुन हिकिड़ी ख़बर पवंदी सही हो बि छो शागिर्द घटा छा ॿियो ख़ैर बानी बानी पचाईंदा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो खुश आयो अल्लाह वारा माण्हू आयो तव्हां चाय पींदो बोतल पींदो न न उहो बाद में अॻ में जेको सिस्टम हाल न जेको सिस्टम अॻ में आहे न उहो करे वठो पोइ वरी उहो सीधो रहंदो बराली तव्हां घोट साईं किथे आहे मियां घोट साईं हुकुम कयो हाणे तव्हां घणी देगियूं लाराइणियूं न साईं देगियूं छा एतिरी मां कंदुमि बसि हिकिड़ो थाल हुजे बसि घोड़ा थाल जे लाइ मियां घोड़े खां सीड़जी आयो आहियां हितां मां मोटरसाइकिल कढां कारीगर थी हलां हुते वञी अधु किलो चांवर पचाए ॾियां वाह जो अकुल थी यार न पचाए होॾे छा खाईंदो बाक़ी हिते खाईंदुमि साईं हिते खाईंदे हा हिते साईं कहिड़ो भला को मां वटि बिरयानी जो दुकानु आहे साईं पकी पकाई देगियुनि जो दुकानु आहे हा त उहो पकी पकाई हमरा ॿुधायो न मूंखे चए यार सुबुह कोन्हे हले थी ख़ैरात ॿुधी मां चयो यार मूं ॾिसो था हाणे वरी भई त मां वरी हिकिड़े भुल में ॿिए दुकान ते वियुमि जिते किराया ते ॾींदा आहिनि देगियूं सामान माना साईं हिते बि पकी पकाई ॾींदा आहियूं हिते ख़ैरात थोरी आहे हितां देगियूं पचाए ॾींदा आहियूं जिते ख़ैरात आहे होॾे वेंदियूं ख़ैरात हिते न हिते साईं दुकानु आहे पचाए ॾींदा आहियूं बाक़ी हमरा अचे रोड तां वञी देगियूं हमरा साईं दुकान ठुलनि में मशहूरु आहे ॾाढो हामिद बुल्लो हिते पूरी तुंहिंजो मियां जो घोट जा पर पूरी सिंध जा कारीगर अथई बाबा मशहूरु माण्हू पोइ ख़ैरात न कंदा आहिनि छा भला साईं असां त जॾहिं दुकानु खोलियो त ख़ैरात कईसीं न हर छा ॾियूं हो बि चए पियो त 6 महीना अॻ में असां दुकानु खोलियो त ख़ैरात कईसीं तो बि चयो त हाणे दुकानु असां साईं पुराणा कारीगर आहियूं ॾाढे हामिद जो केॾो नालो आहे साईं अॼु जो कारीगर आहे हाणे जॾहिं मां चवां देगी पचाए थो ख़ैरात करे बाक़ी हले थी ख़ैरात न आहे साईं हे मां पचायां थो आर्डर होॾे वेंदियूं मां वरी सोचो काटन जो उगो पाए को देगियूं पचाइण आयो हूंदो तूं पर गिराए ॾे कढां सॼो सही असल में ख़ैरात त खाइण सवाब आहे ॾसियो न हमरा ख़ैरात साईं हिते हुजे त खाइण हिते ख़ैरात थोरी आहे हिते तव्हां न कंदा आहियो छा ख़ैरात भला अल्लाह असां कंदा आहियूं जुमे जे ॾींहुं ख़त्म आहे अचजांइ मस्जिद में न हाणे जुमे ताईं मां बुखंदे हुजां अदा भला पोइ तूं मुंहिंजो पुट जा मां ठीको खियो न तोखे मानी खारायां जेको गिरो अती बस ॾे हाणे मतलब पर ई देख मां तोखे गिरो कढी ॾियां ख़ैरात जो यार अल्लाह जे नाले ते ॾींदे कहिड़ो तूं अरे तोर उन जो पर छठी जी दावत आहे ख़ैरात थोरी जा अरे पोइ मतोर छा मां करे चवां तूं हुनखे का जी शादी कया यार भला मां चवां थो मैं ख़ैरात जी मां हिते ख़ैरात न आहे न हरूभरू गंद न कनो थी तो जान छड़ा यार चाची के पेर में धक लॻल आहे सोड़ कई अथसि तो पर थी घर ॾों मानी थोरी घुराया घर ॾों मानी तोखे छा भला को रिश्तेदार आहे छा असांजो यार हाणे सुबुह कोठी हुन मां भॼी भॼी बीठो आहे ख़राब तो देखी खुरड़ बुरड़ पई हूंदे खा वञे नथो यार मां कुतो आहियां हिते कुतो आहे बाक़ी मानी गोली तो वते तो मानी गोली तो ख़ैरात जी मंडू गला जमा अदा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा बाबा मंझंदि जो टाइम बि वियो न त असां पंहिंजी खाई वियासीं तो तोखे खारायूं आहे या हलो असांजी हुतां किथे हलो न ॾिस त हुजे पिंडी में बचा हेॾे ते चांवर कचे पिया आहिनि गिहु पिया उहो पींदे ख़ैरात न कंदा आहियो अल्लाह वरी चए ख़ैरात न कंदा अरे ख़ैरात कयूं तोखे ॿुधायूं हमरा भला हमरा के बस बुला थी वई केरु तोखे ॾस ॾिनो यार आहे हिकिड़ो घोट जो पंहिंजो हुनी बसि भइतो आहे सघंदो आहे वारो करे ख़ैरात खाई आहे सुबुह ओॾे सां खाई आहे ईअं हूअं पिला अरे ख़ैरात हा ओ हेॾे जी ख़ैरात हंदा दौड़ ख़ैरात थी हुन पिछे न तूं बि मां घरारी मानी बि हली वेंदी बसि बसि भला घर में इज़त अथी न थोरी आहे घर में मिलंदी नी मानी जॾहिं ख़ैरात करे मां हा मारे छॾियो यार मूंखे त